आशी इंसान वण वांगुरु हूंदो आहे। उन वण जी जॾहिं लाम टुटंदी आहे त उन जाइ तां हिकु ॿी टारी फुटण लॻंदी आहे। ईअं ई माण्हूअ जी ज़िंदगी खां रिश्ते जी हिकिड़ी टारी कटिजे थी त उन जाइ तां हिकु ॿी टारी फुटी थी निकिरे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई थी शेरी। मां पंहिंजी ज़िंदगी में बिल्कुलु अकेली आहियां। रत जे रिश्तनि ते भरोसो करे मां पंहिंजे पाण खे क़ुर्बान नथी करे सघां। कीअं भला? मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो भेणुओ पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मूंखे इस्तेमालु था करणु चाहिनि। ॿी सूरत में ईअं चइजे त मां उन्हनि जे लाइ का लॉटरी आहियां जंहिंसां हू मालामाल थी वेंदा। तूं रिश्तनि जे हथां एतिरी मजबूर आहीं छा? मां रिश्तनि जी न पर क़िस्मत जे आॾो मजबूर आहियां। तुंहिंजो प्यारु मिलियो त पंहिंजे पाण खे हवाउनि में उॾामंदे महसूसु कयां। पर जॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदी आहियां त वे त परेशान थी वेंदी आहियां। परेशान न थींदी कर। मां तोखे पहिरें ई ॾींहुं ॿुधाए छॾियो त असां हिकु सुठा दोस्त आहियूं ऐं दोस्त बि अहिड़ा जेके हिक ॿिए जे मथां जान निछावर कंदा आहिनि। शेरी, मूंखे दोस्ती खां वधीक तुंहिंजे नाले जी ज़रूरत आहे। तुंहिंजी शनाख़्त मुंहिंजे लाइ दुनिया जी सभिनी दौलतुनि खां मथे आहे। ला इल्मी वॾी नेमत आहे। बेख़बरी खां वधीक का गनीमत कोन्हे। आशी, तूं सम्झ त तोखे का ख़बर ई न आहे। ॼण त पाण करे मिलिया ई न हुयासीं। अहिड़ो ज़ुल्म छो थो करीं? अगरि शादी नथो करीं त पाण खां एटलीस्ट अलॻि त न कर। तोखां बग़ैर जीअण ईअं आहे जीअं सिज खां रोशनी खसणु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।